सिज सियारे में घटि ऐं ऊन्हारे में वधीक छो गरम हूंदो आहे? सिज कॾहिं ठहियो ऐं सिज हिकिड़े ॾींहुं ॻरी सड़ी ऐं ॿरी ख़तमु थी वेंदो? जेकॾहिं हिकिड़े ॾींहुं सिज ॻरी सड़ी ॿरी ऐं ख़तमु थी वेंदो त धरतीअ जो, दुनिया जो, जानदारनि जो, वणनि जो, टिणनि जो, माण्हुनि जो छा थींदो ऐं कॾहिं उहो सड़ी ॻरी ख़तमु थी वेंदो? अस्सलाम वालेकुम दोस्तो, गुल हसन रिपोर्टर तव्हांजे लाइ हाज़िर ख़िदमत आहे। अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिज जे बारे में त सिज कॾहिं ठहियो ऐं जेकॾहिं उहो लगातार जेको सड़ंदो थो रहे, हिकिड़े ॾींहुं सड़ी ॻरी ख़तमु थी वियो त पोइ धरतीअ जो छा थींदो? दोस्तो, सिज जे अंदरि असुल में बाहि नाहे ॿरंदी, उन जे अंदरि हिकिड़ो कीमियाई रदमल एक्शन थींदो रहंदो आहे। सिज जो जेको घणो मादो आहे उहो हाइड्रोजन गैस जो ठहियलु आहे। उन हाइड्रोजन जा जेके एटम आहिनि उहे पाण में मिली वरी हीलियम ठाहींदा आहिनि। जॾहिं उहे हीलियम ठहंदा आहिनि त उन्हनि जे ठहण जे करे हिकिड़ी तवानाई ख़ारिज थींदी आहे ऐं तपश ख़ारिज थींदी आहे। असुल में उहा ई रोशनी आहे ऐं उहा ई उस आहे, उहा ई तपश आहे जेका सिज खां असां ताईं पहुचे थी। हाणे सवाल आहे त सिज कॾहिं ठहियो? सिज अॼु खां तक़रीबन साइंस जे मुताबिक़ 4.5 अरब साल पहिरियां ठहियो ऐं साइंस इहो बि ॿुधाए थी त अञा 5 अरब साल ईंदड़ वक़्त में घटि सिज 5 अरब साल बरक़रार रहंदो ऐं उन जे अंदरि जेको इहो हाइड्रोजन ऐं हीलियम वारो कीमियाई अमल आहे इहो थींदो रहंदो। माना ईअं सम्झो त अधु जेको मवाद आहे सिज जो उहो पंहिंजो ख़ारिज करे चुको आहे, साड़े चुको आहे, पर अञा अध खां वधीक उन में मवाद आहे जेको ईंदड़ घटि में घटि 5 अरब साल ताईं हलंदो ऐं ॿरंदो रहंदो। हाणे सवाल आहे त जेकॾहिं सिज ॿरी सड़ी ॻरी ख़तमु थी वेंदो त धरतीअ जो छा थींदो? दोस्तो, साइंस जे चवण मुताबिक़ धरती सिज खां अॻु में ई ख़तमु थी वेंदी। कीअं ख़तमु थी वेंदी उनखे तव्हां रिसर्च करे वठिजो या इंशाअल्लाह ईंदड़ ॿिए वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर सिज जॾहिं ॿरी सड़ी ॻरी ख़तमु थी वेंदो त पहिरियां बाहि जो हिकिड़ो गोलो बणिजी वेंदो ऐं उन खां पोइ उहो जीअं ककर थींदो आहे बिल्कुलु थधो थी वेंदो, कूल थी वेंदो ऐं बिल्कुलु ककर वांगुरु ख़तमु थी वेंदो। माना ईअं सम्झो त छार थी वेंदो। हाणे असां पंहिंजे आख़िरी सवाल ते था अचूं त सियारे में सिज जी तपश जेका आहे उहा घटि छो हूंदी आहे ऐं ऊन्हारे में वधीक छो हूंदी आहे? उहो इन जे करे जो असां इहो पहिरियां खां ई ॼाणूं था त जेका असांजी धरती आहे उहा सिज जे चौधारी घुमंदी आहे, जॾहिं त सिज उन जो मर्कज़ आहे, यानी सिज हिकु जाइ ते बीठल आहे। हाणे धरतीअ जी जेका एंगल आहे उन जे करे ई सिर्फ़ु तव्हां कॾहिं तजुर्बो कयो हूंदो त सियारे में जेको सिज उभरंदो आहे उन जो जेको उभरण वारी जॻह हूंदी आहे उहा मुख़्तलिफ़ हूंदी आहे ऐं जेको ऊन्हारे में उभरंदो आहे उन में उन जी जेका एंगल हूंदी आहे उहा मुख़्तलिफ़ हूंदी आहे। थींदो असुल में ईअं आहे जो सियारे में सिज जा जेके किरणा आहिनि, जेके शुआब आहिनि, उहे असां ते डायरेक्ट न आहिनि लॻंदा, उहे थोरा पासीरा थी लॻंदा आहिनि जंहिंजे करे उन्हनि में असरु घटि हूंदो आहे। जॾहिं त ऊन्हारे में सिज जा जेके किरणा आहिनि, जेके सिज जा शुआ आहिनि, उहे असांजी धरतीअ खे डायरेक्ट टच कंदा आहिनि, डायरेक्ट हिट कंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जंहिंजे करे ऊन्हारे में तपश वधीक थींदी आहे ऐं सियारे में तपश घटि हूंदी आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा बि तव्हांखे ॿुधाए छॾियूं त सियारे में ऊन्हारे जी भेट में सिज जेको आहे धरतीअ खे कुझु वधीक वेझो हूंदो आहे। दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि? पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो त जीअं असां अहिड़ा मालूमात ते मुश्तमिल वीडियोज़ वक़्त ब वक़्तु तव्हांजे लाइ नई तहक़ीक़ ते आणे सघूं।